भिक्षा मां खे ख़बर ॾींदा हलूं त भिक्षा में कुछ ॾींहं अॻु ज़हरीलो गिदरो वापराइण सबबि 5 ॿार बेहोश थी विया, जंहिंखे भिक्षा जे रोलर हेल्थ सेंटर आंदो वियो। इस्पताल में डॉक्टर न हुजण करे हैदराबाद मुंतक़िल कया विया हुआ, जंहिं मां हिकु नींगर फौत थी वियो, जंहिंजो लाश वारसनि भिक्षा रोलर हेल्थ सेंटर आॾो रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असांजो नंढड़ो मासूम 6 वरे जो सियाल अहमद वल्द आशिक अली बलेदी ज़हरीलो गिदरो वापराइण सबबि बेहोश थी वियो, जंहिंखे भिक्षा इस्पताल आंदो वियो हो। इस्पताल में डॉक्टर जो अमलो न हुजण करे काफ़ी टाइम इंतज़ार करण बाद हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि चयो त बर वक़्त इलाज न थियण करे मासूम सोहेल जी हालत कंट्रोल मां निकिरी चुकी है। इन चयो त भिक्षा इस्पताल में डॉक्टरनि जी गफ़लत नाअहली जे करे मासूम ॿार फौत थी वियो आहे। एमएस खे फौरी तौर ते हटाए वासनि सां इंसाफ़ कयो वञे। बाक़ी ये छाजे लाइ नौकरी ने छाजे लाइ डॉक्टर ने खाइण एकड़ी ऐसा सही हुयो, केर भी कोई भी न हुयो, हिक भी न हुयो। छाजे लाइ बाक़ी डॉक्टर ने ते छोकरो असां पाजो खणी वयासे त छाजो आ बाक़ी शामेदार आयासीं त नंढड़ो खणी तकरीबन त नंढड़े खे तकलीफ़ हुई इलाही, केर बि कोन हुयो, सिर्फ़ु ड्राइवर वेठा, गाॾी वारा अची असीं वेठा आहियूं, ड्राइवर डॉक्टर को बि कोन्हे। एमएस जी तरफ़ां असांखे मोकिलाइनि, को काॾे हले विया, को काॾे हले विया, को कीअं, असांखे कंहिं बि दवा न कई आहे। नंढड़े तकलीफ़ इलाही हुई। 4-5 कलाकनि खां पोइ असांखे का गाॾी मिली आहे, तॾहिं असां हैदराबाद दाख़िल कयो नंढड़ो, तो ज़हर चढ़ी वियो आहे। डॉक्टरनि चयो तव्हां देरि सां आया हो, इन जे वजह खां नंढड़ो असांजो जो गुज़ारियो आहे। असां अपील था कयूं त एमएस जेको असांखे नंढड़ो जो का बि तकलीफ़ थिए थी इस्पताल में, काई बि शइ नथा कनि, महिरबानी कयो वञे, इंसाफ़ कयो वञे, असां वञे त बहितर आहे। असांजो को बि इलाजु नथो थिए, का बि दवा नथी थिए, काई बि शइ जेके माण्हू अचनि था उन्हनि खे चवंदा दवा असां वटि कोन्हे, तव्हां इस्लाम हैदराबाद हलिया वञो, प्राइवेट हलिया वञो, केॾांहुं हलिया वञो। हीअ ॾिसो, हीअ तव्हां पाण ॾिसो पिया, हीअ सॼो आवाम जेको बि बीठो आहे, तव्हां पाण ॾिसो था त कंहिंजी बि दवा कोन थो थिए। कुछ ॾींहं अॻु में नंढड़ा जेके आहिनि से 5 खनि, उन्हनि जी तबियत इलाही जेको आहे नाज़ुक हुई, सो उन्हनि खे हिते भिक्षा में इस्पताल में आंदो वियो। सो डॉक्टर न हुजण जे सबबि उन्हनि जो ट्रीटमेंट वक़्त ते न थी सघियो। 4 जेके आहिनि से उन्हनि जी हालत थोड़ी बहितर थी वई, बाक़ी हिकिड़ो नंढड़ो जेको आहे सो आख़िरकार हू नंढड़ो ॿार हो, सो ज़िंदगी जे जंग हाराए वियो, नंढड़ो फौत थी चुको आहे। एमएस भिक्षा जेको आहे सो उनजी नाअहली जे करे ऐं उनखां बावजूदि हिते डॉक्टर उनजो कमु हो त डॉक्टरनि खे हिते मौजूदु रखणु। 24 कलाक जॾहिं सरकारी अस्पतालनि में डॉक्टरनि जो मौजूदगी जो इज़हार कयो वेंदो आहे त भई 24 कलाक तव्हां वटि डॉक्टर मौजूदु आहिनि, उनजे बावजूदि पोइ बि डॉक्टर हिते मौजूदु न आहिनि। उन्हनि जा हिकिड़ी कागज़ी कार्रवाई में नाला लिखी करे उन्हनि खे चयो अथनि त भई असां ट्रीटमेंट करे छॾियो आहे, लेकिन हिते ट्रीटमेंट उन्हनि जो न थी सघियो। 3 खां 4 घंटनि खां पोइ उन्हनि खे एम्बुलेंस मिलियो, हैदराबाद उन्हनि खे खणी विया आहिनि, लेकिन हैदराबाद जे डॉक्टरनि इहा ई ॻाल्हि कई त भई वक़्त ते ट्रीटमेंट न थियण जे सबब सां ॿार खे अंदरि ज़हर फैलिजी चुको आहे। सो इन करे असांजो सिंध हुकूमत सां इहा अपील आहे त भई सरकारी अस्पतालनि ते ख़ासि तौर ते सरकारी जेके अस्पताल उन्हनि जे डॉक्टरनि ते नज़रसानी कयो वञे त भई उहे वक़्त ते अचनि था या नथा अचनि। सो असांजी इहा ई दरख़्वास्त आहे सिंध हुकूमत सां त भई इन्हनि ते थोड़ी नज़र कयो वञे। Zumro Wallpapers and PVC Panel Shop 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।